नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं नबीसर रोड खां, जिथे नबीसर रोड हिकु हफ़्तो अॻु नओं कोट लखगुड़ सतार चांडियो में नओं कोट ऐं कराची जे मलीर सखन थाणे जे पुलिस पारां नसीर चांडियो खे बेगुनाह क़त्ल करण खिलाफ़ नबीसर रोड में सिविल सोसाइटी ऐं चांडिया बिरादरी पारां मेन बस स्टॉप खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। नओं कोट कराची जे मलीर सखन थाणे जी पुलिस खिलाफ़ सख्त नारेबाज़ी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻुवाणनि पीर बख्श चांडियो, हाजी मोहम्मद ज़मान, कामरेड अकबर निगारी, अताउल्ला चांडियो ऐं अली रज़ा सोलंगी, हुसैन अली चांडियो, अली अकबर ऐं ॿियनि जो चवणु हो त पुलिस नसीर चांडियो खे बेगुनाह क़त्ल करे इंसानियत जा लीका लताड़े छॾिया आहिनि। पुलिस चादर ऐं चौधवारी जो तक़दुस पेमाल करण बैदि नौजवान खे सिधियूं गोलियूं हणी धाड़ेलनि वारो किरदारु अदा कयो आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस गर्दी करे नौजवान खे क़त्ल कंदड़ खिलाफ़ का बि कार्रवाई नथी करे सघे ऐं जांच टीम पंहिंजी पटी भाई खे बचाइण लाइ कूड़ियूं FIRूं ऐं रिपोर्टूं ठाहे पेश करे जेके असांखे क़बूल न आहिनि। हुन चयो त शहीद नसीर चांडियो जे खून सां इंसाफ़ न थियण ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। रिपोर्टर मोहम्मद अमीन, चांडियो, हक़सत न्यूज़, नबीसर रोड।